जी नाज़रीन, मिठी में थर जे गरीब मजदूरनि एहतजाज किया है। थर में महंगाई के खिलाफ बेरोजगारी के खिलाफ मजदूरी जो अघ उन्हनि जो न वधण के खिलाफ उन्होंने एहतजाज किया है। मिठी जा मजदूर सुबह सवेर का मुख्तलिफ गोठन का अची मिठी के बिलालाणी पार्क वट उते मजदूरी के लिए सजो डी उते गुजारिन था, पर इंतहाई घनी बेरोजगारी हुजण जे करे महंगाई के करे ही मजदूर परेशान हैं। अचो तो इन्हनि सां ॻाल्हायूं तो उन्हनि जो छा मुतालबो है। अदा मजदूर बिल्कुल बेवा आहिनि ऐं बुख जे ज़रिए ऐं बिल्कुल वेही वेही वञण त वापसि हलिया ऐं मजदूरी वधे कान थी। मजदूरी 300 ऐं 400 खां मथे चढ़े कान थी। सभु बेरोज़गार आहिनि। मानियूं ॿधे वेही शाम जो वापसि वञण त हलिया, केर बि उन्हनि खे चाहे कान थो। ऐं महांगाई बिल्कुल वधी वई आहे। हर शइ जी महंगाई आहे, मजदूरी वधे कान थी। मजदूरनि हर शइ वधी वई है। मजदूर कहिड़ो ॾोकियो आहे। क़रीबन 400 रुपया तारीख़ 8 ताईं हलाइनि, पोइ बि हिकु मिंट छुटी न आहे। तंहिं करे महिरबानी करे 500 तारीख़ भराई जी मजदूर जी भराई जी 17 तारीख़ कई वई है। असां मिलंदी 400 रुपया तारीख़ 300 रुपया तारीख़ मारींदा खलींदा सॼो ॾींहुं मजदूरी वधे 500 रुपया तारीख़ असांजी वधणु खपे। 500 रुपया तारीख़ थिए जाए। गरीब माण्हू खंड 80 रुपया 100 रुपया किलो थिए गई है। गरीब माण्हू असीं नथा पुॼा तारीख़ गरीब वधे। 500 रुपया थी वञे, हर शइ महंग है। किलो खंड 70 रुपया थी है, पैकेट 40 रुपया थी है। हर शइ के हथ ॾियणु महंगरा थी वई है। तो भला मजदूर पाण में बधी करे छो न माना मजदूरन सां टोटल वधी गई है। वधी 500 रुपया मजदूर की मजदूरी तारीख़ थी वञे, केर भी कोन वियो आहे। सभु माना हिते 400 तारीख़ ते गयो अंदर करसा 400 तारीख़ ते वियो उनके माने को माने उनके कानून जी कार्रवाई थी वेंदी। नाज़रीन, थर में रुज़गार हुजण जे बावजूद तरक्याती कम मुकम्मल तौर ते बंद आहिनि। वॾे तइदाद में समन जे तइदाद में रोज़ाना ॻोठनि मां मजदूरी लाइ हिते ईंदड़ ही गरीब मजदूर तमामु घणो हैरान परेशान आहिनि। हिकु तरफ़ उन्हनि जो चवणु आहे त मजदूरी जो जेको हिननि जो अघु आहे उहो 400 रुपया पुराणो आहे, उहो वधे न पियो ऐं उनखे 500 रुपया कयो वञे। उन खां सवाइ उन्हनि जो इहो बि मुतालबो आहे त बेरोजगारी तमामु घणी वधी वई है, महंगाई तमामु घणी वधी वई है। उनजे करे उहे हैरान परेशान आहिनि ऐं हुननि इहा जेका आहे सरकार खां घुर कई है त हुननि जी जेका आहे सा मजदूरी जो अघु वधायो वञे ऐं जेके तरक्याती कम आहिनि उहे जेके बंदि पिया आहिनि उन्हनि खे पाण जेको आहे शुरू करायो वञे जीअं हिननि खे रोज़गार मिली सघे। खाटाऊ जानी, KTN न्यूज़, मिठी, थरपारकर।